अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं इफ्तार स्पेशल रेसिपी चटपटा वाङण जा पकोड़ा। ही वाङण जा पकोड़ा ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खया आहिनि 2 अदद वाङण। ऐं वाङणनि खे स्लाइसिस में कटे छॾियो आहे। वाङणनि खे स्लाइसिस में कटण खां पोइ असां छणकियूं था तक़रीबन अधु टीस्पून जे क़रीब लूणु ऐं चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। हाणे हिकु प्याले में असां अधु कप जे क़रीब बेसण छाणे छॾियो आहे। चङी तरह छाणण खां पोइ विझूं था चाट मसालो 1 टीस्पून, कुटियल सुका धाणा 2 टीस्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, थूम जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, हेड विझंदासीं 1/3 टीस्पून, लूणु विझूं था 1/3 टीस्पून ऐं आहिस्ते आहिस्ते पाणी विझी बेसण खे ॻोहे चङी तरह सां बेसण जो पेस्ट ठाहे छॾींदासीं। ऐं हाणे विझूं था ख़ुश्क सावा धाणा 1 टेबल स्पून, ऐं बेसण खे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ रखी छॾींदासीं। तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ असां बेसण खे ईअं ई रखी छॾियो हुयो ऐं हाणे बेसण में ऐड कयूं था लीमे जो रस 1 टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। हाणे असां हिकु कढ़ाई में तेल गरम कयो आहे। ऐं वाङण जी स्लाइसिस खे बेसण मां ॿोड़े करे फ्राई कंदासीं जेसि ताईं त पकोड़ा गोल्डन ब्राउन ऐं क्रिस्पी थी वञनि विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, तक़रीबन 3 खां 4 मिनट्स ताईं असां विचोली बाहि ते वाङण जे पकोड़नि खे फ्राई कयो आहे। असांजा मज़ेदार ऐं क्रिस्पी वाङण जा पकोड़ा बिल्कुलु तयारु आहिनि। असां वाङण जे पकोड़नि खे डिश आउट कयो आहे ऐं गार्निश कयूं था वाइट सॉस ऐं चाट मसाले सां। उम्मीद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजे वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।